पीर जो ॻोठ जे सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब पीर जो ॻोठ जे नायब सदर उबैदुल्ला धारे जो मथां थियल कातलाणो हमले ख़िलाफ़ सहाफ़ी इतिहाद ख़ैरपुर जे सर ते नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सहाफ़ियुनि समाजी अॻवाननि जो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो सख़्त नारेबाज़ी कंदे नेशनल प्रेस क्लब सॻियूं जे सदर गुलाब अली सियाल मज़हर अली मंगणेजो लाला इशफाक अहमद भागत मुहर्रम खान मंगणेजो अतहर अली मंगणेजो फनकार रहमान मीराणी समाजी अॻवान गदा हुसैन मंगणेजो ऐं ॿियनि चयो त पीर जे ॻोठ जे सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब पीर जो ॻोठ जे नायब सदर उबैदुल्ला धारे जो मथां हक़ सच जूं ख़बरूं हलाइण तां जे सेप्को जे राशि अमलदारनि हमलो कराए सहाफ़ी उबैदुल्ला धारे जो खे शदीद ज़ख़्मी करे छॾियो आहे। अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं मुतालबो था करियूं त DIG सखर SSP ख़ैरपुर खां त पीर जो ॻोठ जे सीनियर सहाफ़ी उबैदुल्ला धारे जो मथां थियल कातलाणे हमले जा जवाबदार गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं गंबड़ जे सीनियर सहाफ़ी अजीब लाखो मथां दाख़िल कयल कूड़ो केस ख़त्म करे खेसि आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।